मोहतरम साथियों, एडवोकेट अब्दुल हकीम चांडियो पंहिंजे मज़लूमनि जी आवाज़ यूट्यूब चैनल में अवां सां मुखातिब आहियां। साथियों, जॾहिं इल्मु, इदराक, फ़हम, फ़रासत, तदब्बुर, विज़डम, विजन, प्रोफेशन पंहिंजो सॼो कार्ज विञाए वेहनि त पोइ उते अनारकी जनम वठंदी आहे। अनारकी सोसाइटी खे उन्हनि गसनि ऐं रस्तनि ते वठी वेंदी आहे जेकी रस्ता ऐं गस रुसवाई, बर्बादी, तबाही, आइसोलेशन ऐं अकेलाइप जे शिकार जो मर्कज़ ऐं महवर बनवा आहिनि। 17 अक्टूबर ते रात जो असांजो दोस्त अब्दुल सत्तार सरकी वकील साहब, जेको डेमोक्रेटिक लायर्स फोरम जो सिंध जो कन्वीनर आहे, ऐं मां उन डेमोक्रेटिक लायर्स फोरम सिंध जो जनरल सेक्रेटरी आहियां। ॿिया बि सभिनी ज़िलनि में असांजूं बाडियूं आहिनि, उहिदेदार आहिनि, तनज़ीम साज़ी आहे। उहो माण्हू इंतिहाई बाअख़लाक़, सचो, जंहिंजे मिज़ाज में ई चीटिंग कोन्हे, जंहिंजे मिज़ाज में करप्शन कान्हे, जंहिंजे मिज़ाज में इंसान दोस्ती आहे, जेको यारनि जो यार आहे, वफ़ादार आहे। राति जो शॉपिंग मॉल अब्दुल्ला जे भरिसां वॉक पियो करे, छो त हुनजो इस्माइल हुलियो ॻोठ में घरु आहे। अब्दुल्ला शॉपिंग मॉल हाईवे ते जेको आहे, नेशनल हाईवे ते, उन जे साम्हूं आहे डॉक्टर ग़ुलाम मुस्तफ़ा ख़ान ट्रस्ट वारनि जी हिकु गोल मस्जिद। उन जे अॻियां हुनजो घरु आहे 200 वालनि ते। संदसि जो अबाणो ॻोठु ठुल ऐं ज़िलो जैकबाबाद। पाण सॼी ज़िंदगी अवामी तहरीक सां गुज़ारी। हींअर हू इख़्तिलाफ़ात जे सबबु उन्हनि सां गॾु कोन्हे ऐं पंहिंजो हुननि जो हिकिड़ो तनज़ीमी ढांचो आहे, उन में हमख़्याल दोस्त गॾु आहिनि। मोहतरम साथियों, कुझु ॾींहं अॻु में जॾहिं पाकिस्तान पीपल्स पार्टी वारनि पेना फ्लैक्स पिया आहियां 18 अक्टूबर जे जलसे जे सिलसिले में, अब्दुल सत्तार सरकी जो वकील वारो जेको साइन बोर्ड हूंदो आहे, उहो रोड ते लॻल आहे, ऐं उनजो पुटु साजिद लतीफ़ सरकी, उहो वरी वकील जे रस्ते सां वकालत पढ़े थो पियो। उहो माण्हू पंहिंजी स्टेट एजेंसी बि हुन क़ाइमु कई आहे। उनजो बोर्ड उन अब्दुल्ला शॉपिंग मॉल जे साम्हूं जीअं रोड हेठि लहे थो, उन ते हुननि जो बोर्ड ॿिन्ही जा लॻल आहिनि, पीउ पुट जा। पाकिस्तान पीपल्स पार्टी जा वारा माण्हू आया बग़ैर इजाज़त जी। हालांकि इहा अख़लाक़ियात आहे त जॾहिं बि तव्हां पंहिंजो पेना फ्लैक्स कंहिं बि जाइ ते हणो था, त उन्हनि जो जेको ऑलरेडी एग्ज़िस्टेंस आहे, वजूद आहे, उनखे मिसमार करण जो तव्हांखे क़ानूनी हक़ नथो पहुचे। पर हू आया, पंहिंजो सॼो बोर्ड जेको आहे ठाहे, अब्दुल सत्तार सरकी, साजिद लतीफ़ सरकी जा जेके साइन बोर्ड लॻल हुआ, वकील हाई कोर्ट ऐं जो स्टेट एजेंसी वारो, उन ते पेना फ्लैक्स हणी विया, जंहिंमें मोहतरमा जी बि तस्वीर हुई। साजिद सरकी चयो त जेकॾहिं तव्हांखे इहो अमल करिणो, तव्हां असां खां परमिशन वठो।
परमिशन वठूं हां, असां तव्हांखे परमिशन ॾियूं हां, छो त तव्हांजो इवेंट अहिड़ो हुयो, बहितरीनु हिकिड़ो तव्हांजो एक्ट हुयो, तव्हां पंहिंजे शहीदनि खे सुर्ख सलाम पेश करणु आया हुयो ऐं तव्हांजो पार्टी जो चेयरपर्सन पे आयो ऐं वरी तव्हांजो सिंध में जो हिकिड़ो हैदराबाद में हटड़ी बाईपास जे क़रीब हिकिड़ो इवेंट हुयो, असां तव्हांखे पहिरां फ्लैक्स जी इजाज़त ॾियूं हां, भरी हणूं हां, पर तव्हां हुते हणी विया हो असांजे बग़ैर इजाज़त जे, त पोइ तव्हांखे कानूनी इहो हक़ु नथो बणिजे। साजिद लतीफ़ सरकी ओपना फ्लैक्स फाड़ियो, फाड़े हटाई। इहा हितां जे मुक़्तदर क़ुवतूं उन्हनि ताईं ॼाण पती, ॾिठूं, वरी उहो थियो त उहा शइ साजिद वरी फेसबुक ते बि रखी। पहिरियों ग़लती हुई पाकिस्तान पीपल्स पार्टी वारनि जी, बग़ैर परमिशन जे अचे बोर्डनि ते पंहिंजो पेना फ्लैक्स हयूं, अख़लाक़ी तौर ते हुननि खे करण जो इहो हक़ु न हुयो, पर जेकर सब्र इस्तक़ामत जे रस्ते खे अख़्तियार कजे हा त वरी मुंहिंजो साजिद दोस्त आहे, मुंहिंजो भाटियो आहे, मुंहिंजो बच्चो आहे, पर जमहूरियत जा के उसूल हूंदा आहिनि त हुनखे पेना फ्लैक्स फाड़णो न हुयो, फाड़े करे फेसबुक ते वरी न रखिणो हुयो। इहा उन्हनि जी दिलादारी थी। उन एक्ट खे नज़र में रखंदे एजेंसियूं मुतहरिक थियूं, CIA, पुलिस, खुफ़िया एजेंसियूं। राति जो 11 बजे अची अब्दुल सत्तार सरकी खे 30-35 माण्हुनि, के सिविल ड्रेस में हुया, के कहिड़े सरकारी ड्रेस में हुया, 3 गाॾियूं हुयूं ऐं चौथी मोबाइल हुई। उन्हनि अची अब्दुल्ला शॉपिंग मॉल जे मथां हिन फ़ोन पे ट्रेस थी अचे, हिनखे ईअं अंबो करे हिनखे खयों, हिनखे खणी गाॾी में विहारे हलिया। जीअं साजिद ऐं इरफ़ान घर हुया, उनखे ख़बर पई त असांजे चाचे वाल साहब खे, इरफ़ान जो चाचो आहे अब्दुल सत्तार, साजिद जो वाल साहब आहे, उहे नसीम नगर थाणे ते आया त नसीम नगर थाणे वारनि चयो त असां त तव्हांजी ॻोल्हा में हुयासीं, घर रेड करियूं आहे पर तव्हां त हिते पहुची विया हो। उहे माण्हू पंहिंजी कस्टडी में वरिता पुलिस एजेंसियुनि, अब्दुल सत्तार सरकी खे हिकु गाॾी में विहारियूं, सकरनि ताईं हुनखे खणी विया, 2-3 जायुनि ते कपिड़ो हिन जे मथां विझी चई इनकाउंटर तुंहिंजो कंदासीं, कलमो भर। हिनखे थ्रेट्स, डायरेक्ट कॉन्सिक्वेंसिस जा मर्डरस थ्रेट्स ॾिना विया, तोखे अॼु असां मारींदासीं। हिन चयो भाउ मुंहिंजो जुर्म कहिड़ो आहे जंहिं मूंखे तव्हां मारींदो? चयो मथो हुकुम आहे। नेठि इहो थियो, सकरनि ते पहुता, वरी सकरनि खां मोटिया, 2-3 चकर ॾींदा रहिया, 4 बजे धारे हिननि खे CIA सेंटर हैदराबाद में खणी आया। सत्तार साहब पहुतो, साजिद खे किथे रखियूं, इरफ़ान खे किथे रखियूं, इहा का ख़बर कोन्हे। सत्तार साहब खे जीअं आंदो 4 बजे धारे, पोइ हिनखे चांहि बि पीआरियऊं, इज़त बि ॾिनऊं। वरी जीअं सुबुह थियो त पोइ अब्दुल सत्तार सरकी खे ऐं ॿिया हिननि सां 6-8 माण्हू हुया, हुन सभिनी खे खणी ॿेले में विया, वाणकी वसी जे तरफ़ ॾे, उते वञी हिननि खे पट ते विहारे छॾियो। सत्तार सां जॾहिं विड़िया हुया त अब्दुल सत्तार सरकी साहिब जी कमीस जो जेको ॿावरो आहे न, उहो फाटी पियो ऐं फाटल कमीस जे उन ॿावरे सां वापसि आयो हुयो, पेरनि में चप्पल पातल हुयसि। पोइ असांखे सुबुह जो
जीअं मूंखे ख़बर पई अधु राति जो सुबुह जो साजुर अनवर ख़ासकेली मूंखे फ़ोन कई। राति जो 2 कॉलूं कई पर मां निंड हुउसि उहे कोन खणी सघियुसि। सुबुह जो कॉल करे मूंखे चई यार सतार साहिब खे खणी विया आहिनि, साजिद खे बि खणी विया आहिनि, इरफान खे खणी विया आहिनि, तव्हां किथे हो? मां चयो जामशोर कोर्ट में आहियां। चई जल्दी अचो त हिते कुझु लाइमल जोड़णो आहे। मां हुते जीअं पहुतुसि त मूंखे हाई कोर्ट बार एसोसिएशन जे प्रेसिडेंट मोहतरम अयाज़ हुसैन तुंहिंजे फ़ोन कई। मूंखे चई तव्हां किथे आहियो? मूं चयो मूं सेशन कोर्ट प्रिमिसिस में आहियां। चई हाणे छा थी? मूंखां कंसेंट पियो वठणु चाहे ऐं मूं ते थोरो करणु पियो चाहे। मूं चयो त अलाए छाजे मुतालिक़ तव्हां पुछो छा थी? चई त सरकी साहिब जे मुतालिक़ ॻाल्हाइणो आहे। मां चयो सतार सरकी साहिब खे त खणी विया आहिनि, हाणे जेको खॼी वियो आहे तव्हां सदर आहियो, मूंखां छो था पुछो? करिणो आहे न आहे करिणो उहो तव्हां बहितर था सम्झो। बार जो मेंबर आहे, 2 दफ़ा सदारती हाई कोर्ट जी इलेक्शन लड़ी चुको आहे, वाइस प्रेसिडेंट जी इलेक्शन लड़ी चुको आहे। मां डेमोक्रेट लायर फोरम जो जनरल सेक्रेटरी आहियां। मां सिंध बार काउंसिल जी इलेक्शन लड़ी चुको आहियां ऐं वधीक तव्हांजी मर्ज़ी आहे। मूं ने का बि मेड़ मिंथ न कई, न की ज़बान सां चयोमांसि त अब्दुल सत्तार सरकी खे तव्हां आज़ादु करायो। पाण चई कुझु टाइम खां पोइ वरी ॻाल्हि कई, चई भला हाणे माण्हू तव्हांखे ॾियूं था पर तव्हां का बि अहिड़ी ॻाल्हि न कंदो जंहिंसां अमन अमान जो मसइलो पैदा थिए। मूं चयो कहिड़ो मसइलो पैदा थींदो? हिकिड़े मुअज़िज़ वकील खे खणी विया आहिनि, इलीगल कंफाइन कयो अथनि, रांगफुल कंफाइनमेंट में रखियो अथनि, उनजे मथां तशदुद कयो अथनि, उन पुट जे मथां पाइप हुनखे जंगुनि में रानुनि में पुठनि ते पाइप हयां अथनि, मुंहं ते हुनखे चमाटूं ई अथनि, सॼो मुंहुं हुनजो ॻाढ़ो लॻो पियो आहे। जेके रिपोर्टूं थियूं अचनि पियूं असां सां अञा कोन मिलिया आहिनि। चए पोइ भला हाणे तव्हांखे मां अधु कलाक में ॿुधायां थो त किथे आहिनि, तव्हां उतां वञी हुननि खे खणो। वरी 10 मिंटनि खां पोइ कॉल आई अयाज़ हुसैन तुंहिंजे साहिब जी त तव्हां काॾे बि न वञो, तकलीफ़ न करियो, सतार साहिबु पंहिंजे घर थो पहुचे। मंज़ूर जैसर, मां, हिकु ॿिया दोस्त असां पहुतासीं सतार सरकी साहिब जे जॻह ते। 15 मिंटनि में सतार सरकी बि हुते पहुची वियो। जॾहिं हुते पहुची वियो त असां हुते ॾाढा वॾा नारा आया, वकला इत्तेहाद ज़िंदाबाद, जमहूरियत ज़िंदाबाद, डेमोक्रेटिक लायर्स फोरम ज़िंदाबाद, सतार सरकी ज़िंदाबाद, इहे मूं नारा हणाया ऐं मुंहिंजो ख़ातिर ख़्वाह वरी जवाबु मिलियो। तमामु हुते वरी ॿिया दोस्त पहुची विया, असलम लगारी वारा, उन्हनि सां कुझु टाइम गुज़ारे पोइ सतार साहिब खे मूं चयो त हलूं सेशन कोर्ट या हाई कोर्ट, होॾे हलूं। जिन दोस्तनि असांजे लाइ महिनत कई आहे, सेशन जज सां मिलिया आहिनि ऐं सेशन जज जे मिलण खां पोइ तव्हांजी आज़ादी मुमकिन बणिजी सघी आहे, हुनजो थोरो मञूं। आयासीं, असांजे डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन हैदराबाद जो लर्नेड प्रेसिडेंट ज़ियाउद्दीन शेख साहब, हुन सां मुलाक़ात कईसीं। हुन इहो ॿुधायो त अॼु असां मुलाक़ात कई जंहिंमें फैसल मुग़ल साहिब बि हुयो, DJ साहिब सां, सेशन जज हैदराबाद साईं ग़ुलाम शाह साहब। साईं ग़ुलाम शाह SP खे फ़ोन कई, SP चयो त माण्हू तव्हांजा आज़ादु थी चुका आहिनि, जल्दी पहुचनि था। पोइ असां डिस्ट्रिक्ट बार हैदराबाद में जेके साथी गॾु थिया हुया उन्हनि खे
नंबर वाइज़ स्टेट सेक्रेटरी जा फ़राइज़ मूं सर अंजाम ॾिना, सभिनी खां मूं ॻाल्हायो। जॾहिं आख़िरी तक़रीर ज़ियाउद्दीन शेख साहब जी कराई, ज़ियाउद्दीन शेख चयो त बाबा असांजो मुतालबो आहे त IG DIG हैदराबाद SSP हैदराबाद असांखे ॿुधाइनि त सतार सर्की साहब जे खंबे गुम करण में हुनखे कंहिंजूं हिदायतूं हुयूं त असां जीअं पंहिंजो लाइमर जोड़े सघूं। उन सिलसिले में सभिनी ॻाल्हायो, अब्दुल सतार सर्की बि ॻाल्हायो, साजिद लतीफ़ बि ॻाल्हायो, KB लगारी ॻाल्हायो, ज़ियाउद्दीन शेख ॻाल्हायो, मंज़ूर जैसर ॻाल्हायो, बैरिस्टर चने साहब ॻाल्हायो। सभिनी पंहिंजी राय ॾिनी। किन दोस्तनि जो रायो इहो हुयो त अॼु असां 8 अक्टूबर जो ॾींहुं आहे, वॾो जलसो थो थिए पाकिस्तान पीपल्स पार्टी वारनि जो, हली रोड ब्लॉक करियूं। मूं उन्हनि खे चयो त रोड ब्लॉक कजे, पर अॼु जो ॾींहुं अहिड़ो आहे जंहिं ॾींहं ते मोहतरमा जो अराइवल थियो हुयो दुबई खां। मोहतरमा कारसाज़ जे उन जाइ ते जिते धमाको थियो हुयो, जंहिंमें 235 जानियूं ज़ाया थी हुयूं, उन प्रोग्राम में मोहतरमा जे इस्तक़बाल में मां बि हुयुसि। वॾो शानदार इस्तक़बाल, लखे माण्हू आहे। हाणे अॼु अहिड़ो ॾींहुं आहे जेकॾहिं असां एहतिजाज कंदासीं, रोड ब्लॉक कंदासीं, त हुननि जी पार्टी जा जेके वर्कर आहिनि उहे मुज़ाहमत कंदा, पुलिस मुज़ाहमत कंदी, गोलियूं ॿली सघनि थियूं, माण्हू मरी सघनि था, वकील मरंदा, त मथां ओॾे आइन में तरमीम थिए थी पई, ऐं 6वीं आइनी जेका तरमीम थिए थी, जंहिंमें आइन जे वजूद जा बखिया उडेड़िया था वञनि। जॾहिं जीअं बि वज़ीर आज़म चाहींदो पंहिंजा मनपसंदीदा जजिस रखंदो एज़ अ चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, त पोइ हाणे जॾहिं वज़ीर आज़म पंहिंजो मरकज़ निगाह माण्हू, पसंदीदा माण्हू चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान करे रखंदो 3 सालनि जे लाइ, त उहो चीफ जस्टिस हुन जे हुक्म जी तामील कंदो, कंप्लाइंस कंदो, ऐं उहो हुनखे वफ़ादार सम्झंदो, तॾहिं त हुनखे चीफ जस्टिस करे सघंदो न। अॻ में इहो थींदो त आर्मी में, आर्मी ज़ैली हिकिड़ो इदारो आहे गवर्नमेंट जो, उनमें 4थे नंबर वारे जनरल खे पहिरें नंबर ते आणे करे उनखे आर्मी जो चीफ करे मुक़ररु करे छॾींदा हुया। पर अदालतुनि में ईअं कॾहिं बि न थियो। असां चयो त जेकॾहिं असांजा माण्हू मरी पिया, सूरत हाल ख़राबु थी वई, आइनी तरमीम अचे थी पई, माहौल चीफ जस्टिस 5वीं तारीख़ ते काज़ी फ़ाइद ईसा साहब वञे थो पियो, रिटायर थो करे, हे मुल्कगीर वकीलनि जी तारीख़ शुरू थी वेंदी, ऐं तमामु इन जा ॾिघे सफ़र में कॉन्सिक्वेंसिस ख़राबु निकिरी सघनि था। असां वकील हुअण जे करे, जेको वकील पंहिंजी रोड ब्लॉक करे, आवाम सोचींदो न त जॾहिं वकील खे इंसाफ़ न मिलियो आहे तॾहिं उहो रोड थो ब्लॉक करे। जॾहिं वकील रोड थो ब्लॉक करे ऐं उहो इंसाफ़ पंहिंजे लाइ नथो वठी सघे, त आवाम ॾिसंदो त उहे सोचींदा त असांखे कहिड़ो इंसाफ़ वठी ॾेई सघंदो। उन में इमेज, रेपुटेशन, डिग्निटी, लीगल फ्रेटर्निटी जो जेको मक़ाम आहे, वक़ार आहे, एतिराम आहे, बार जो उहो मुतासिर थींदो, दाअ ते लॻंदो। उन करे पाण हर उहो जमहूरी क़दम खणंदासीं जेको ॾिघे पंध में पाण खे सुरखरू करे। ऐं जमहूरी रस्ता आहिनि, एहतिजाज कबा, बुख हड़ताल कबी, प्रेमिसिस में प्रेस कॉन्फ्रेंस कबी, 22 AB दाख़िल कराइबी, जेके मुजरिम आहिनि, जिन माण्हू असांजो माण्हू अगवा कयो आहे उनजे ख़िलाफ़ु केस दाख़िल कराइबो,
जॾहिं केस असां दाख़िल करायो त पोइ इहे सभई माण्हू झुकंदा। मोहतरम साथियो, ज़ियाउद्दीन शेख साहब बि इहा ई ॻाल्हि चई ऐं हुन अधु कलाक जो टाइम के बि लिगारी चयो त असां धरणो हणूं। ऐं मुंहिंजो मोहतरम प्रेसिडेंट आहे, इंसाफ़ लायर पाकिस्तान तहरीक इंसाफ़ हैदराबाद डिवीज़न जो प्रेसिडेंट आहे, मुंहिंजो साथी आहे, एतिराम जे लाइक़ु आहे, इज़त जे लाइक़ु आहे, मां हुनजी तमामु घणी इज़त कंदो आहियां। उनजी बि राय इहा हुई त पाण रोड ब्लॉक करियूं। पोइ जीअं आख़िरी सदारती ख़िताबु करे ज़ियाउद्दीन शेख साहब त बाबा असां ॾिसूं था सुभाणे पाण प्रेस कॉन्फ्रेंस कंदासीं। त के बि आयो, के बि लिगारी अचे चयो त बाबा हलूं था, हली रोड था ब्लॉक करियूं, असां सां ॻाल्हियूं कंदा। SP ईंदो हिते, SP अची करे चवंदो त बाबा मुंहिंजी ग़लती आहे, मूंखे माफ़ु कयो। मां SP चवण सां ग़लती आहे, मुंहिंजी माफ़ु कयो, इन चवण सां छा थींदो? तव्हां हुनजे ख़िलाफ़ु FIR बि न कराई। SP अलाए केतिरा माण्हू सां ज़ुल्म कंदा आहिनि। हिकु दफ़ो चई वियो, वरी ॿिए दफ़े सुभाणे जेको मसइलो थींदो उन में उहो चवंदो यार बसि असांखे मथां हुकुम आहे, असां मजबूर आहियूं, हुकुम जी कंप्लाइंस कंदासीं। जंहिं माण्हू खे गिरफ़्तार करिणो हूंदो उनखे करे वेंदासीं, जंहिंखे फुल फ्राए करिणो हूंदो, जंहिंखे हाफ फ्राए करिणो हूंदो, जंहिंखे का ज़िंदगी खसणी हूंदी उहा असां कंदा रहंदासीं। जुड़तू केसनि में, मनगढ़ंत में, फेब्रिकेटर्स में, फॉल्स केस में इन्वॉल्व करे, इम्प्लीकेट करे उनजी ज़िंदगी तबाह कंदासीं। असांजी मर्ज़ी आहे। SP जे अचण सां को फ़र्क़ु कोन पवंदो। नेठि तमामु घणो यार पंहिंजे 6-7 ताईं इहो बस हलंदो रहियो। शाम जो असांजी राय आई त डेमोक्रेटिक प्रोसेस खे एडॉप्ट कजे ऐं ज़ियाउद्दीन प्रेसिडेंट आहे, जेका प्रेसिडेंट जी राय हुजे उहा मनो वन क़बूल कजे, एतिराम कजे उनजे। ऐं उन ई माण्हू सिफ़ारिश कई, सेशन जज सां मिलियो, सेशन जज SP सां ॻाल्हायो, उनजे करे त माण्हू असांजा आज़ादु थिया आहिनि। पर इन सॼे अमल में हिन ॻाल्हि जी वज़ाहत करियां त अयाज़ हुसैन तुनी माण्हुनि जी छुटी अचण खां पोइ न को राब्तो कयो, न के असां सां हुनजी मुस्तक़िल कम्यूनिकेशन रही। जीअं असां चयो त बाबा IG DIG SP ॿुधाए त असांजो माण्हू अगवा कंहिं करायो त के माण्हू अंदरूनी तौर ते अहिड़े शइ जो इज़हार पिया कनि जंहिंजा छंडा जेके पवनि पिया उहे असांजे लर्नेड हाई कोर्ट जे प्रेसिडेंट अयाज़ हुसैन तुनियो जे मथां पवनि पिया। त अयाज़ हुसैन तुनियो ई सतार सरकी खे, साजिद सरकी खे ऐं इरफ़ान खे बदिरायो आहे। सतार सां भली हुनखे नफ़रत हुजे न हुजे, पर जॾहिं हिते IG आयो हुयो, IG सां गॾु अयाज़ हुसैन तुनियो हुयो त उन ॾींहं ते साजिद रिकॉर्डिंग कई ऐं अहिड़ा के लफ़्ज़ चया हुया त जॾहिं IG अचे थो त हितां जा असांजा उहिदेदार उनजी चमचागिरी था कनि। वरी उहे फ़ोटू वोटू फेसबुक ते रखिया हुआ। तंहिंजे करे अयाज़ साहब खे मुमकिन आहे त उहा ज़हन में नफ़रत हुजे, उनजो उन इंतिकाम वरितो आहे, न त असां सां को बि हुन राब्तो न कयो। ऐं जॾहिं बि बार जो मेंबर पुलिस गिरफ़्तार कंदी त प्रेसिडेंट खे एतमाद में ज़रूरु वठंदी। पोइ प्रेसिडेंट असांजो ज़ियाउद्दीन शेख हुजे, पर असांजी सॼी जेका सिटिंग आहे, असां हाई कोर्ट जा वधीक एक्टिव ऐं प्रोफेशनल ऐं पंक्चुअल प्रैक्टिसिंग लायर्स आहियूं। पर हाई कोर्ट जे सदर, हाई कोर्ट जे जनरल सेक्रेटरी इरफ़ान बुघियो असांजी रहाई में को बि रोल अदा न कयो। बाक़ी फ़ोन वोन जेका आई असां ते ॼण त ईअं थोरो पे जतायो वियो त हीउ थोरो जेको आहे मोहतरम अयाज़ हुसैन तुनियो जे तरफ़ ॾांहुं आहे।
पर ख़ुदा ॼाणे त अयाज़ हुसैन तुंजी इहो असांजे थोरो कयो या अयाज़ हुसैन तुंहिंजो जे चवण ते असांजो सतार सरकी गिरफ़्तार थियो। इहो टाइम वक़्तु इन शइ जी ज़रूरु वज़ाहत कंदो। मां हीउ सॼो फ़ैसिलो जेको आहे उहो वक़्त ते थो रखां। वक़्तु बेरहम ऐं तारीख़ ॻाल्हाईंदी आहे, वक़्तु ॻाल्हाईंदो आहे। हिकु ॾींहुं ज़रूरु साबित थींदो त अयाज़ हुसैन तुंहिंजो साहब असांजे सतार सरकी जे कमजण में उनजो रोल हुयो, साजिद जे अगवा कराइण में उनजो रोल हुयो या न हुयो। इहो मां अॼु तारीख़ जी ईंदड़ वक़्त जे फ़ैसिले ते छॾियां थो। 18 तारीख़ ते असां धरणो न हुयो। 19 तारीख़ ते असां प्रेस कॉन्फ्रेंस कई डिस्ट्रिक्ट बार रूम में। उते प्रिंट ऐं इलेक्ट्रॉनिक मीडिया जा सहाफ़ी हज़रात आया, बाडी जा दोस्त वेठा मथे स्टेज ते ऐं उन्हनि सां गॾु हिकिड़ो सतार सरकी साहब बि स्टेज ते वेठो। ज़ियाउद्दीन शेख ॻाल्हायो, वज़ीर इब्तिदा कई चांडे, सतार सरकी बि ॻाल्हायो, पंहिंजी सॼी सरगुज़श्त ॿुधाई त मूंखे हीअं खणी विया, मूंखे कपिड़ो रखियऊं अखियुनि ते, चई कलमो पढ़ तुंहिंजो एनकाउंटर कंदासीं। साजिद ॿुधायो त मूंखे जे मथां तशदुद कयो अथनि, पाइपनि सां मूंखे मारियो अथनि, मुंहिंजे सथुरुनि ते, ॼंगुनि ते, पुठियुनि ते उनजा निशान इंजरीज़ जा, ऐं प्लस उन मुंहं ते जेके उनखे चमाटूं हयूं अथनि उहे बि ज़ाहिर हुयूं। ऐं पुलिस मोबाइलूं जॾहिं घर आयूं हुयूं त उते चादर चौधरी वारी जो तक़दुस पामाल कयो हुयो। ऐं जॾहिं सतार सरकी साहब जी वाइफ असांजी भेण PS नसीम नगर ते पहुती हुई त उन सां बि बिहेवियर जेको आहे पुलिस जो नाज़ेबा हुयो। इन अमल खे मां कंडेम थो करियां ऐं इन अमल जी शदीद लफ़्ज़नि में मुज़म्मत थो करियां त नियाणियूं असांजूं भेणूं, असांजूं मारूं, उन्हनि जा माण्हू, उन जा पुट, उन जा शरीक यार तव्हां खणी गुम करे छॾियो। उहे जेकर थाणे तां रुॻो अचे पुछा करनि त उनजी तव्हां मिसबिहेव कयो उन्हनि सां, इहा नाक़ाबिले माफ़ी वारो अमल आहे। प्रेस कॉन्फ्रेंस करण दौरान ज़ियाउद्दीन शेख साहब चयो त असांखे IG सिंध, DIG हैदराबाद, SSP हैदराबाद ॿुधाए इहा ॻाल्हि ज़ाहिर करे, ऐं प्लस ज़ियाउद्दीन चयो त मूंखे ख़बर आहे, इहा ख़बर आहे, मां वक़्त ते ॿुधाईंदुसि त सतार सरकी साहब ऐं उनजे पुट खे कंहिं खणायो आहे। टाइम ईंदो त मां ॿुधाईंदुसि। हाणे उहो टाइम ईंदो, उहो ॿुधाईंदो, तारीख़ ॿुधाईंदी त केरु आहे इन सॼे अमल जे पस मंज़र में, बिहाइंड द सीन केरु आहे। प्रेस कॉन्फ्रेंस थी, उन खां में तय इहो थियो त असांखे जेकॾहिं हीअ न ॿुधाईंदा त पोइ असां 22 बि दाख़िल कंदासीं ऐं FIR दाख़िल कराईंदासीं। उन खां पोइ असां मुलाक़ात कई सेशन जज सां, जंहिंमें सतार सरकी बि हुयो, ज़ियाउद्दीन साहब बि हुयो, ॿिया बि असांजा आफ़िस दोस्त हुया। सेशन जज हैदराबाद ॾाढो असांजी इज़त कई। हुन चयो त सतार सरकी कोन अॻुवा थियो आहे, इहो मां अॻुवा थियो आहियां। सतार सरकी खे पुलिस न खयो आहे, पर इहो सेशन जज ग़ुलाम शाह खे खयो आहे। इहा मुंहिंजी तौहीन आहे ऐं मां इन खे पंहिंजी तौहीन थो सम्झां। कल्ह वकील हुयुसि, अॼु जज आहियां, सुभाणे रिटायर थी वरी वकील थींदुसि। मूंखे शदीद ग़म पहुतो आहे, दर्द पहुतो आहे, ॾुख पहुतो आहे सतार सरकी जे गुम थियण ते, खंभिजी खजी वञण ते। अहिड़ो शरीफ़ माण्हू, इल्मी अदबी माण्हू, जमहूरियत ते वेसार रखण वारो माण्हू, यार दोस्त माण्हू, डेमोक्रेट लायर फोरम जो सिंध जो कन्वीनर, उनखे ईअं खणी हलिया विया खंभे ऐं उनजे मथां तशदुद करे उनखे चवनि था तुंहिंजो एनकाउंटर कंदासीं। मां FIR दाख़िल करायो, FIR दाख़िल कंदासीं।
उन में इहो तय थियो त एफ.आई.आर. थींदी। राति 2 दफ़ा पोइ एस.पी. साहब बि सतार सर्किट साहब सां फ़ोन ते ॻाल्हायो। सतार साहब चयो भाउ फ़ैसिलो जेको आहे मूं अकेले जो न आहे, हीउ सॼो ॿार जो फ़ैसिलो आहे। हिन ॿार जे सभिनी साथियुनि जी तोहीन आहे। सभई ॿार जा दोस्त चवनि था असांजी मिसबिहेव थी आहे ऐं असां सां ज़्यादती कई आहे। पुलिस CIA कई आहे, नसीम नगर कई आहे, DSP कासमाबाद कई आहे। नेठि राति में जीअं असां वापसि आयासीं, पंहिंजे विछड़ी वियल साथी डॉक्टर गुलज़ार जुमाणी जे तजदीद व तदफ़ीन जे रसूमात जे अदायगी खां पोइ सतार सर्किट साहब जे घर ते, त उते अब्बास बबर SHO PS नसीम नगर, DSP बशीर कुंवारो कासमाबाद ऐं पोइ उन खां पोइ वरी इंचार्ज CI हैदराबाद करीम अब्बासी इहे पहुता। उन चयो असांखे माफ़ु कयो, बाहूं ॿधऊं त असांखे माफ़ु कयो। असां चयो असां ज़ाती हैसियत में तव्हां सां के बि असांजा ग्रीवेंसिस कोन्हनि, तव्हां तॾहिं ते आया आहियो, पर असुलु मसइलो इज्तमाही मसइलो जेको ॿार जो आहे, जेकर ॿार तव्हांखे माफ़ु कंदी त पोइ असांखे को बि रिज़र्वेशन कोन्हे। असां इहो तय कयो त मंडे ते 22 बि जेका रखियलु आहे असांजी, उन ते आर्गुमेंट कंदासीं। FIR दाख़िल करण जो कोर्ट खां हुकुम वठंदासीं, जंहिंमें खे बि असां प्रोपोज़ड एक्यूज़ ठाहियो आहे ऐं FIR दाख़िल थींदी। उन खां पोइ दोस्त जेकी बि राय ॾींदा उन ते मनो अमल कंदासीं। मां जनरल सेक्रेटरी डेमोक्रेटिक लॉयर्स फोरम सिंध इन सॼी कार्रवाई जी शदीद लफ़्ज़नि में मुज़म्मत थो करियां। नसीम नगर जे थाणे SHO जी उन जे अमले जी, कासमाबाद जे DSP जंहिं ज़्यादती कई, करीम अब्बासी CI इंचार्ज हैदराबाद जंहिं माण्हू असांजो अगवा कयो, गुम कयो, खंबे खणी विया, इन सॼे अमल जी मां शदीद लफ़्ज़नि में मुज़ामत थो करियां ऐं मां पंहिंजे आला अख़्तियाराती इदारनि खां घुर थो करियां, चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खां यहया अफरीदी साहब, वज़ीर दाख़िला पाकिस्तान राना सनाउल्लाह साहब, वज़ीर दाख़िला सिंध ज़ियाउल हसन लंजार साहब, वज़ीर आला सिंध मुराद अली शाह साहब ऐं DIG IG जेकी इन अमल खे वाच करे रहिया हुआ, इन्हनि जे अमल खे बि मां क्वेश्चन मार्क थो ॾियां। मां उमेद थो करियां त ईंदड़ वक़्त में कंहिं बि वकील सां अहिड़े क़िस्म जी ज़्यादती न थींदी ऐं जॾहिं असांजो साथी खॼी थो वञे त असां बि जंहिं नमूने सां मुनज़िम रहियासीं, मुताहिक रहियासीं ऐं असां इहो फ़ैसिलो कयो त राति DSP आयो, SHO आयो, CIA जो इंचार्ज आयो, DSP, असां उन्हनि खे जवाबु ॾिनो, ॿाहूं पिया ॿधनि त बि जवाबु ॾिनोसीं। असां चयो असां फ़ैसिलो इज्तमाही तौर ते ॿार खां कराईंदासीं, ॿार जेको फ़ैसिलो कंदा उहे असांखे क़बूलु हूंदो। असां जेकॾहिं ॿार जो एतिराम न कंदासीं त पोइ केरु एतिराम कंदो। मूंखे यकीन आहे त ईंदड़ वक़्तु जेको आहे उहो जमहूरी रसूमात खे मज़बूत करण जो हूंदो ऐं ज़ाती अनाउनि खे ख़तमु करण जो हूंदो। केर बि कंहिं सां बेवाजिबी न करे। मुंहिंजा प्यारा साथियो, जेकॾहिं मुंहिंजो हीउ चैनल तव्हांखे पसंदि अचे त सब्सक्राइब कजो, शेयर कजो ऐं मुंहिंजा वीडियोज़ जेके अचनि था, अटकल 190 वीडियोज़ मुंहिंजा अची चुका आहिनि, उहे तव्हां ॿुधंदव ऐं चैनल मोनेटाइज़ थींदो त
त मुंहिंजे केस खे, मुंहिंजी आवाज़ खे वधीक तक़वियत मिलंदी, वधीक क़ुवत मिलंदी। मां उमेद थो करियां त तव्हां पंहिंजो साथ ॾींदव त असांजो हीउ कारवां वधीक मज़बूती सां हली सघे। महिरबानी साथियो।